सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। कोई मूसा मुख्य इजाजत इन वक्त तो भली हल बख्शल है पर शाम जो चाचे बावर सां मिलणो आहे हुनजे करे 4:30 बजे मूं वटि पहुची वञे। दरिया खान भी तो सां मिलण तो चाहे मूसा। ठीकु आहे त पोइ तूं शाम अच जाए, सॼी राति पंहिंजी आहे, सभिनी दोस्तनि सां मिली ईंदासीं। ठीक है मूसा, मां पहुची वेंदुसि। माई अच्छे मथे में भी तोखे शर्म नथो अचे। वधे दी मुंहिंजे मासूमड़े भाउ सां इश्क लड़ाईंदी, खारे खराब कयो थी उनखे। वडी का डायण न नाही, तू मुखे बदनाम करण थी चाहे? इहो इल्जाम ना है या हकीकत आ। तो मुंहिंजे भाउ के बताल करे छडियो आ। हो मो आहे ही बताल, त उनखे बताल मां कीअं कंदसि? मोए सांडरे मुखे बेज़ार करे छडियो आ, उनखे घर में वञी ॿधी छॾ। हाँ, तू गिटियन में पी करे मुंहिंजे भाउ के इशारा कंदी, चिचकारू कंदी त हो त बताल थींदो न। मो पहिरियां ई चरियो आ। हाँ हाँ, चवे छा थी? मां नंढड़ी नींगर आहियां, हो आ शहजादो जो मां घिटिन में भी उनखे इशारा कंदसि। तू नंढड़ी नींगरड़ी ना है, पर तुंहिंजे नंढे लाइ वारी पुछड़ी आदत वञे ई कान थी। मां चवां थी मुखे होश मां न कढ मुखे होश मां, हितां निकरण जी कर। जेकॾहिं लीमो अची वियो न त हितां बुछड़ो करे तोखे कढंदो, पोइ मुखे न चइजांइ। सुञाणा इन डेडर मुहांडरे के। इहो पुछड़ो मुखे छा कंदो? हां, बेगुल खौ बलाउन भी पनाह घुरिया। या चाहे बुतुकड़ी। ऐं तू भी कन खोले बुधी छडे। मुंहिंजे मासूमड़े गरीबड़े भाउ के बताल कयई न त तोखे घेटीअ में पुछड़ो कंदी मां, तुदड़ मथे में विझंदी मां। मुंहिंजो नालो भी बेगुल आ, बेगुल खौ बलाऊं भी पनाह घुरंदियूं ने। तू चाहे भोलड़ी? हाँ, मुझे मथा मुझे पोयां हिकड़ो लफ्ज भी गालायो थी, मोटी ईंदी मां। तोबा मालिक तोबा, हेड़ियूं मायूं भी ते आहिनि। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। क्या खैर है? सब खैर मालूम है, सब खुश है। कहां बैठे हो? दवाई ला। बाबा तव्हां पाणे में ॿई कचहरी करे वठो त मां चांहि ठाहे अचां। पोइ अॻिते बि महिमान आया, हुनजे लाइ बि हिकु कोप करे वठ। अम्मा चाह थोरी सवाई ठाहिजे। उता कते महिमाननि सां गॾु ॿ टे वांता बि आहिनि जेके काणे बिले वांगुरु तकियो वेठा आहिनि। ॾोखा। जी बाबा। मूंखे ख़बर आहे सजावल सॼी उमिरि जेल ऐं कोर्टुनि जा चकर काटिया आहिनि, उनखे इन हवाले सां त झुकाए नथो सघे। असां सजावाल खां हवाल वठी चुका आहियूं। वो मरण पसंद कंदो पर तव्हां जे अॻियां झुकंदो कोन। कोई सजावल खे मरण ॾियो। लाकअप में त असां सजावल खे नथा मारे सघूं। नई सजावल खान जे मथां एतिरा केस आहिनि जो उनखे असां फाई ॾियारे सघूं। कोई तव्हां सजावल मां हथ कयो, पर इहा ॻाल्हि ज़हन में रखी सजावल खे छॾिजो त लाकअप मां निकिरण खां पोइ सजावल जे माण्हुनि खे ख़बर न पए त पोइ आज़ाद थी वियो आहे। पर हा, इहा ख़बर बहावल ऐं मूसा खे ज़रूर मिलणु घुरिजे त सजावल लाकअप मां आज़ाद थी करे घर पियो वञे। सम्झीस नवाब खान, जे लाकअप मां सजावल खान ॿाहिरि निकिरे ऐं उनखे उते ई पूरो कयो वञे ऐं उनजी मदद जे लाइ उते केर बि मौजूद न हुजे। सिर्फ मूसा ऐं बहावल ते कोन बात, पर हिन सजावल खे ख़तम करण जे लाइ मां पंहिंजा माण्हू बि छॾींदुसि। मूसा ऐं बहावल खां जेकॾहिं बची निकिरंदो न,
सजावल जे इस्तक़बाल जे लाइ मौजा माण्हू चाहूं त पोइ ठीकु आहे नवाब ख़ान, तव्हां पंहिंजे अमरान खे तयारु रखिजो। जीअं ई असां सजावल मां हथु कढंदासीं त तव्हांखे इतला करे छॾींदासीं। मोमल, तू भला पंहिंजे भाउ खे हिते जहिड़े करण लाइ वठी आई आहीं? जहिड़े करण लाइ त हुनखे अदा लीमो वठी आयो आहे ऐं हुनखे रेस घुरायो। मां त सिर्फ़ु हुनखे रोकण जे लाइ हुन सां गॾु आई आहियां। तो हुनखे छा रोकियो? हुन असांजे घर में घिड़ी अदा खे त धक हयां, पर मूं मथां बि हथ खयो अथई। छा तो पंहिंजे भाउ खे इहो सम्झायो आहे? मां अदा खे सम्झाइण जी कोशिश कंदी आहियां, पर हू मुंहिंजी ॿुधे ई कोन थो। रईस जे चवण में आहे, पहिरियां रईस मूसा जूं पाड़ूं पटियूं, पोइ अदा जो घर में जीअण हराम करे ॾिनो अथई। हाणे अॻिते हली इहो वारो तुंहिंजे भाउ हाशू ते बि ईंदो। रईस मां कॾहिं बि चङाईअ जी उमेद न रखजो, तोखे त सभु ख़बर हूंदी। हा सोनी, मूंखे ख़बर आहे त पहिरियां मूसा रेस जो ख़ासि माण्हू हो। पोइ रेस छा कयो, मूसा जो सॼो घर तबाह करे छॾियईं। ऐं चवनि था जेका मूसा जी भेण हुई न हलीमा, उनजी लाश बि घर वारनि खे कोन ॾिनई। जॾहिं सभु ख़बर अथई त पोइ तूं हाशू खे रोकी छो नथी? ज़ालिम जो साथ छो थो ॾे? बसि हाणे हाशू खे एतिरो सम्झा त मुंहिंजे भाउ खां पासो करे। खुदा कंदो मीर ऐं अदा हाशू पहिरें वांगुरु हिकु थी वेंदा। अचे चाचा गुलण, चांहि तूं बि पी ऐं महिमान खे बि वञी पीआर। आवल मां महिमान खे चांहि पिया, तव्हां ॿाहिरि अचो था न। हा गुलण, तूं हली महिमाननि खे चांहि प्यार, मूंसो असां हवाली थी अचूं था। पर ॿुध न भागा, टे कोप पहिरीं तूं न ॾोघजांइ, पहिरीं महिमाननि खे प्यार जांइ। अॻाणे चाचा बावल, ये गुलण नवाब जो ख़ासि माण्हू आहे, हिनखे हिते छो रहायो था? मूंसां मां सभु ॻाल्हि सम्झां थो त गुलण नवाब खान जो ख़ासि चमचो आहे। इन जे मथां जेको हथु रखियो आहे, इहो तोखे मां पोइ सम्झाईंदुसि पंहिंजे मुंहुं। चाचा ॿियो ॿुधायो, तव्हांजी हाणे तबियत कीअं? हट सुकी वञे, पर बाबा त हिकु जॻह ते वेहे ई नथो, सॼो ॾींहुं वटि तूं आगुर ते घुमंदो। अमा, हे फट त छुटी वेंदा, पर जेको धक दिल में लॻो आहे उहो फट तॾहिं छुटंदो जॾहिं पलांद कंदुसि गाए वॼाए। पलांद कबो चाचा, गाए वॼाए कबो। तव्हां थोरो सब्र खां कमु वठो, हूअं बि पलांद कॾहिं पुराणा न आहिनि। चुला रोके वनी तो इन सां रूह हरे खान। अरे रेडी भागा, मुझे घर में छो आयो आहीं? दर खुलियल हो, दर मां चयो त दर खे बंदि कयां। अरे दे, तोखे दर बंदि करणो हो न त ॿाहिरां करी हा न, अंदर खिड़ी आई पोइ दर बंदि करी। ॾिसे छा थो, भनेस मोए जूं टंगूं, भनेस हिन जी भेण अची मूंखे हिते बुछड़ो करे वई आहे। बचुल, हाणे तूं बि बेवफाई ते लही आई, अॻु में ई सालू निधण को थी वियो। तूं बेवफाई करे सालूअ खे सूरन में त न विझ। बीह तोसां मां थो वफ़ा कयां मां। अरे दे, न पुछण न गुछण ई मुंहिंजे घर में घिड़ी पियो आई। भेण रह सालू, हिते बि क़दुर कोन थियो। अञा बीठो आई? हाँ, काॾे बि ते बीह हिते। बचुल हिनखे सम्झा, मां दर ॼण आयो। दर ॿाहिरां ॾिबो आहे, अंदरां ॾिबो आहे। बीह, माना हेॾे कंहिं बहाने सां आयो आहीं न, मां सम्झां थो अचाए थो, मथो फाणींदो साईं सालू। वॾेरनि ऐं भोतारनि जे दर जो कुतो बणिजी ज़िंदगी गुज़ारण जो मज़ो ई ॿियो। वो ॾाढी कोशिश कई पंहिंजे ज़मीर ऐं इज़त जी लताड़ करे नवाब खान जे दर जी गुलामी करण जी, पर पंहिंजी गैरत गवारा ई न कयो। उन दर जी उहा ई गुलामी ॾेई सघे थो जेको पूरी तरह बेगरत बदिली चुको हुजे।
मूंखे पूरी पक आहे, पूरी पक त इहा नौकरी तू खूब करे वेंदे। मीर ना ही नवाब खान जी गुलामी जा मुंहिंजी ॻिची में गट पियल आहिनि, ना ही वरी मां हुन जे दर जो कुतो आहियां। आशू शीं आहे, शीं आज़ाद शीं। शीं जेको नवाब खान जी छिछकार ते ईंदड़ वींदड़ ते फुंकार करे ऐं उन जी बुचकार ते पुछलो ॾे, उहो कॾहिं बि शीं नथो थी सघे। जेकॾहिं तूं पंहिंजे पाण खे शीं सम्झी थो त पंहिंजी इन ॻिचीअ मां नवाब खान जो पट्टो लाहे फिटो करे पोइ मुंहिंजे साम्हूं मैदान ते अच। मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त ऐं गैरत जो, मीर जे हिकिड़े मोचड़े सां ई तुंहिंजो कमु पूरो थी वेंदो। छो त मीर जो मोचड़ो गोलीअ खां वधीक खाव ॾींदो आहे। ॿियो केरु हिन ॻाल्हि खे सम्झे या न सम्झे, तूं त नमूनो ॾिसी चुको आहीं न। मरंदो इहो कमीणो मुंहिंजे ई हथां मरंदो। जेको हाशू खे नवाब खान जो कुतो पियो सम्झे, हिन कमीणे खे ख़बर ई न आहे त हाशू हिते हिन सभिनि जी मौत बणिजी आयो आहे। मौत। हाकिमज़ादी तूं जंहिं ॾींहुं हितां घर खां निकिरी वई आहे न, उन खां पोइ जेके तुंहिंजे भाउ सिजावल असांखे रत जा ॻोड़ा रोवारिया आहिनि न, उहे असांखे विसरी कोन विया आहिनि भाई। वॾा ॾंभ ॾिना आहिनि उन असांखे। चाची इहे ॾंभ रुगो तव्हांखे न आहिनि मिलियल, मुंहिंजी दिलि बि रत जा ॻोढ़ा रोए थी। इन जो हिसाब अदा खे ॾियणो पवंदो। हाणे बसि हथ थी वञे, असां तुंहिंजे भाउ खे सभु कुझु बख़्शे छॾियो, हाणे रुगो तूं जान छॾो न जी। जेकॾहिं वरी तो कुझु कयो न त सूरन में वरी सभु जा सभु अची वेंदासीं। चाची जहिड़नि सूरनि में ज़िंदगी गुज़ारियो पिया न, इन खां वधीक सूर हाणे कोन ईंदा। हाणे वारो अदा जो आहे ऐं इन खे रत जा ॻोढ़ा रोआरींदसि। ॻाल्हि त ॿुध, जंहिंजे सीने में दिलि ई न हुजे उनखे तूं रत जा ॻोढ़ा छा रोआरींदीअ? अदा दिल जो केॾो पत्थर छो न हुजे, मां उनखे रत जा ॻोढ़ा रोआरण ते मजबूर करे छॾींदसि। मां तोखे अहिड़ो कदम को बि खणण न ॾींदसि जो असां सभई सूरन में अची वञूं। चाची तो ऐं लाला जे मथां हाणे को बि इल्ज़ाम न ईंदो। जेको कुझु थियो न, मां पंहिंजे सिर जे मथां खणंदसि। मां चङी तरह सुञाणिया सिजावल खे त हू केतिरो ज़ालिम आहे। कंडो तोखां लॻंदुसि, अखियूं असां जूं कढंदो। हेसि हथ थी ॿधाए, इन ज़िद तां लही वञ माई। अरे ॾाढो मारियो अथसि ॿार पैसरे, बेखपलो करे मारियो अथसि, ॻाल्हि कोन हेॾा केलो धड़को करे मारियो अथसि। अबा हिते बि धको हई ॾे, अचण ॾे अदे खे। संधु संधु कुटींदीसांसि, जीअं तोखे धक हयां ताईं ईअं ई कुटींदीमांसि। वॾो भाउ थी पियो आहे, इज़त थी कयां, इन जे करे मुंहिंजी पई आहियां। न त न अहिड़ी हालत कयांसि जो मुल्क ॾिसे। हेॾे बि बाज़ार गरम, होॾे बि बाज़ार गरम। हाणे वेचारो सालू वञे काॾे? वठबो ओ पुटका चाड़ रे। हिते बि धका होई, हिते बि धका होई। तूं वरी थी ख़बर नथी पए भई फेर बार मधी ठवल आहे था। अबा छॾियई अंदर साड़े छॾियई, गोॾनि खां कटींदीमांसि, गोॾनि खां। हा मांखे ख़बर आहे, डिघो आहे तमामु। बिल्कुल जे मोलन मां बल बल ईंदो आहे, इनखे ॿ फुट कटींदी न त असांजो कोई नुक़सानु थी पवंदो। सही आहे, का ॻाल्हि आहे। हा माई गोरीअ ॾे थो वञी थो हुन सां रूह रिहाण कयां। अकबर गाॾी कढ त रहीमा खां थी अचे। सलीमा तो ओताक जो ख्याल रखियो। अकबर अहिड़ो को बि न आहे जेको ओताक ते कब्ज़े करण जो सोचे। तव्हां बेफ़िक्र थी अचो। सलीमा आए वे ते वरी बि नज़र रखिजे। हलो अकबर। न ॼाण त कॾहिं हे मसला ख़त्म थींदा। पहिरियों दुश्मन घटि हुआ जो हाणे दोस्तनि खे बि दुश्मन बनाए छॾियो आहे। वॾे हाणे मूसा ऐं बहावल दुश्मन थी पिया आहिनि असांजा।
साहब पत्तो उछलाया आया हूँ कंहिंजे साम्हूं? सर मूसा जे साम्हूं। गुड, वेरी गुड। इहा ख़ुशख़बरी नवाब खान खे ॿुधाइण घुरिजे। हाँ सर, इहा ख़ुशख़बरी नवाब खान खे ॿुधायोसि, देर न कयो ॿुधाइण में। भाई को जो ॿाहिरि हलो, मूंखे अचो सलाह कर। तव्हां जेको बि सोचियो आहे छा ईअं थींदो? आशू, इहो थियण बि घुरिजे। हाँ सर साहब, कम थी वियो आहे नवाब खान। पतो उछलाए छॾियो अथऊं। सुभाणे 2 पहिरनि जो सजावल आज़ाद थी वेंदो। कम थी वियो आशू, तूं तयारी कर। जेको सम्झायो तो मैं ईअं ई कयां। ईअं ई थींदो सरकार, ईअं ई थींदो। आहे तो को मसलो करो जो सब भज भजा में लगा पिया है। चक्कर तो को आहे पुछां कंहिंखां। तोखां त पुछण ई फज़ूल आहे। तोखे पाण खे ई ख़बर कोन्हे थी त छो बि छो न। दिलि जा हवाला कहिड़ा आहिनि। अदी मुंहिंजो अजरक नज़र न पियो अचे। अदा उहो दर ते सुकणो विधो आहे, जेकॾहिं कपिड़े जी ज़रूरत हुजे त खट ते पियो अथई। गौरी, ओ गौरी, हे कहिड़ो वक़्तु आहे सुम्हण जो? उथी उथी त रूह रिहाण कयूं। गौरी, गौरी जाते गोरो कीअं निकिरी पियो? छा थो चई? कमी छा आहे जो? भई अॼु हिन घर में तो पेर पातो आहे, ॿीहर हिन घर में न अचिजांइ। तो मूंखे जेके ज़ख़्म ॾिना आहिनि न उहे अञा छुटा ई न आहिनि। वरी तूं मूंखे नवां ज़ख़्म ॾियण जे लाइ हिते पहुती आहीं। तूं मूं छो कर उचाड़े ऐं हिते सुख सां वेंदी न? हाकमज़ादी न, तूं सुख सां नथी वेही सघी। सारा जे बेगुनाह क़त्ल जो तोखां हिसाब वरितो वेंदो। मेरू तोखे सारा जे क़त्ल जो हिसाब खपे न, तो वञी सजावल खां वठ। उहो ई कातिल आहे तुंहिंजी धीअ जो। पर मुंहिंजी धीअ खे घरां कढण वारी ही आहे ही। भाॼई सारा नंढी ॿार त कोन हुई न, वॾी हुई, अकुल वारी हुई। तव्हां हुनजी ज़बरदस्ती शादी पिया करायो, पोइ ज़ाहिर आहे त हू अहिड़ो कदम खणण ते मजबूर थी वई। मूंखे उन राति तो ते शक हुयो, जंहिं राति उहो घर में कान हुई। मूंखे पूरी पक आहे त पहिरीं तो सारा खे ॿाहिरि कढियो ऐं पोइ सिजाल खे उथारी। यादि रखजे हाकमज़ादी, जेकॾहिं इहो हिसाब तोखां मां न वठी सघियसि न, कुदरत वारो तोखां ज़रूरु वठंदो। कुदरत वारो जॾहिं हिसाब वठंदो न त पहिरियां सिजावल खां वठंदो। रुगो तव्हांजो घर बर्बाद कोन थियो आहे, हुन ज़ालिम त असांजो घर बि बर्बाद करे छॾियो आहे।
मीण के जाए जो हाँ तो ख्वाब में भूल पियो लाए इन्हें जो बंदोबस्त करणो पवंदो। वाह दा वाह, तू डंडो खणी मुझे मखण के कुटींदे त मां वरी तोखे छॾे ॾींदसि। मुंहिंजो मखण को निंदड़ को आ छा? मखण न बाक़ी सालू निधण को आहे न, जेको अचे एरो गेरो नथू केरो लठ खणी सालू खे कुटींदो रहे। ईअं न माई बेगुल भला इहो चवीं छा तो? नंढड़ी भेण के बेगुल भला, हाणे अदीअ मां वरी बेगुल भला थी वियसि मां। तो केड़ो मुंहिंजो अंदर ठारियो आहे जो तोखे अधी चवां? तू भला ही भला, सब बिमु ही भला। मां चवाई थी मूंसां वात तो नहण घणो, नहण मूंसां वात घणो त हिन घर में धिक्का ॾेई न ॿाहिरि कढाए। हिन घर मां मुंहिंजो जनाज़ो कढी सघी, बाक़ी ईअं मां निकिरण वारो न आहे। ॾिसां त तूं हिन घर मां कीअं नथो निकिरी। काॾे वियो डंडो? मूंखे डंडो त खणी दे। लट काॾे वई? ओ मखण खान रोक रोक पंहिंजी बेगम जान खे रोक। छो अची मूं मिसकीन जे पोयां पई आहे? जेकॾहिं मूं घर छॾियो त वेंदुसि काॾे? अरे सालो हेॾे घर में रहणो अथई न त पोइ बुआरी ज़ाल बेगुल जी तोखे इज़त करणी पवंदी। हो मां ॿुधाए छॾियां आहे। हाणे मुंहिंजी इज़त करे या मूंखे अखियूं ॾेखारे, मां हिन घर में हिनखे कोन रहण ॾींदसि। चौथी अहिड़ो ज़ुल्म करी मां ॾींहं तते जो परावन घरनि में किथे वञी धिका खाईंदुसि। माई बचुल ॾे छो नथो वञी मरी? अधु को वञा बचुल जे नाले सां, पर उते वरी लीमो तोखां वॾो डंडो खयो वेठो आहे। हालू ॾाढो सुरीलो, पर तव्हां सभिनी गॾिजी मूंखे निधण को करे छॾियो। ख़ुदा तव्हांखे पुॼंदो मुंहिंजी जान आहे। हलो अकबर। हाँ लाला सलीमा दुआ कजा त वॾे खां भलाई थिए। हाँ अकबर इंशाल्लाह भलाई थी। हलो ना साईं, उन ॾींहुं हाशू जी भेण मूमल हिते आई हुई। हाणे त छोकिरी जवान थी वई हूंदी। साईं, इन खां अलावा ॿियो कुझु बि सोचींदा कयो त उहा हिते छाजे लाइ आई? जॾहिं तूं हुन सां मिली ऐं ॻाल्हाई त हुनजी नियत में परखी हूंदई न ज़रीना बेगम। साईं, मूं जेको अंदाज़ो लॻायो त मूमल, लीमू ऐं बचुल ऐं न हाशू तुंहिंजा सॼण ई आहिनि। खणी जो बचुल ऐं मूमल जी दिलि में मुंहिंजे लाइ नफ़रत हूंदी, पर इहो लीमो ऐं आशू मूंसां धोखो नथा करे सघनि। साईं, इहे ॻाल्हियूं त तव्हां मूसा जे लाइ ऐं मीर जे लाइ बि कंदा हुओ, पोइ उहे अॼु किथे आहिनि? ज़रीना बेगम वरी गहराई सां सोचे रही आहियां, किथे मुंहिंजे मौत जो ख़ौफ़ त कोन थो थिए? साईं, इहो ख़ौफ़ त हर वक़्तु मुंहिंजे दिलि में रहे थो, पर हिन वक़्तु सोच मुंहिंजे दिमाग़ में वेठी आहे त इहो हाशू लीमे जे चवण ते न पर बचुल जे चवण ते आयो आहे। हू हिते अचण खां पोइ पंहिंजी नैना भाणज जी पूरी जांच वठंदो। पूरी जांच लाहिण खां पोइ इहे न थिए साईं किथे तव्हांखे को नुक़सान न पहुचाए। ज़रीना बेगम मुंहिंजो उसूल रहियो आहे त कॾहिं पंहिंजे सॼण ते अखियूं पूरे एतमाद कोन कयो अथऊं ऐं पंहिंजे दुश्मन खे कॾहिं बि हल्को न वरितो अथऊं। इन करे मां अॼु बि पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहियां ऐं मुंहिंजा दुश्मन हिकनि ऐं थाबनि में आहिनि। तंहिं करे सोना साईं परेशान न थी, मां पंहिंजी हिफ़ाज़त पाण करे ॼाणा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।